अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं तव्हांजो पंहिंजो दोस्त ऐं होस्ट मंसूर कलबाणी ऐं मां आहियां राहत बुर्दी ऐं हीअ आहे तव्हांजो पंहिंजो प्रोग्राम चिल्ड्रन टाइम ईद स्पेशल। दोस्तों अॼु ईद उल अज़हा जो टियों ॾींहुं आहे। तव्हां सभिनि खे मुबारक हुजे ऐं अधी राति तव्हांखे बि ईद जो टियों ॾींहुं मुबारक हुजे। जी तव्हांखे बि ईद जो टियों ॾींहुं मुबारक हुजे ख़ैर ऐं मुबारक। सभिनी ॾिसंदड़नि खे ईद जो टियों ॾींहुं मुबारक हुजे। जी त अधी राति भला ॿुधायो, पहिरियों ॿियो ॾींहुं गुज़री वियो, पहिरियों ऐं ॿियो ॾींहुं, हाणे टियों ॾींहुं आयो आहे। सुभाणे खां सभु शयूं नॉर्मल थी वेंदियूं, पर घणा माण्हू त चोथों ॾींहुं बि मल्हाईंदा आहिनि। भला तव्हां ॿुधायो त तव्हांजो छा प्लान आहे करण जो अॼु बि ऐं सुभाणे बि? अॼु त असां तव्हां सभिनी दोस्तनि सां गॾु आहियूं ईद जे टियों ॾींहुं ते ऐं तमामु घणो हाणे एंजॉय बि कंदासीं अॻियां। ऐं जेको सुभाणे त हाणे नॉर्मल ई थी वेंदो, त अॼोको ॾींहुं लास्ट डे आहे, सो अॼोको ॾींहुं भरपूर तरीक़े सां एंजॉय कंदासीं। अच्छा, भला तव्हां पंहिंजे भाउ खां पुछियो हुयो अॼु इंतिखाब खां त तव्हां ख़र्ची घणी जमा कई आहे? भला अॼु मां तव्हां खां पुछां तव्हां घणी ख़र्ची जमा कई आहे? मूंखे त अञा ख़र्ची मिले पई 2-3,000 अञा। अच्छा, मतलब अञा ताईं वठो वेठा। जी तमामु सुठो। भला हाणे असां वधूं था पंहिंजे पंहिंजे महिमान ॾांहुं, जेको आहे मंज़ूर चांडियो। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। ईद मुबारक तव्हांखे, ईद जो टियों ॾींहुं मुबारक। खैर मुबारकूं, तव्हांखे बि लख लख मुबारकूं। जी, तव्हांजे भर में वेठो आहे इंतिखाब। अस्सलाम वालेकुम इंतिखाब। वालेकुम अस्सलाम। तव्हांखे ईद जो टियों ॾींहुं मुबारक। खैर मुबारकूं, तव्हां सभिनी खे बि ईद मुबारक हुजनि। जी, हाणे हुनजे भर में वेठो आहे वीर कुमार। अस्सलाम वालेकुम वीर। वालेकुम सलाम। वीर, तव्हांखे बि ईद जो टियों ॾींहुं मुबारक हुजे। ऐं दोस्तो हुन सां गॾु असांजो जेको शुरू में म्यूज़िक हुयो उहो असांजो बैंड आहे, असांजो AR रज़ा ग्रुप आहे, जेको ॾाढा सुठा म्यूज़िशियंस आहिनि, जंहिंमें शाहिद रज़ा कीबोर्ड ते हूंदो आहे ऐं कमर रज़ा जेको आहे उहो पैड ते हूंदो आहे ऐं अदनान छपन ढोलक ते हूंदो आहे। त इहे सभई बि असांखे सुठो म्यूज़िक ॾींदा आहिनि ऐं जॾहिं वीर ऐं राहत जहिड़ा सिंगर्स ॻाईंदा आहिनि त उन्हनि खे बि बैकग्राउंड में म्यूज़िक ॾींदा आहिनि। त इन्हनि सभिनि जी बि महिरबानी जो इहे असांजे प्रोग्राम में शामिलु थियनि था ऐं असांखे एॾो सुठो म्यूज़िक बि था ॿुधाइनि ऐं असांजा जेके गीत था थियनि उन्हनि खे बि चार चंड था लॻाए छॾनि। अच्छा, भला आदि राहत तव्हां ॿुधायो त ईद जा जेके ॾींहं गुज़रिया उहे कीअं गुज़ारिया? जेको पहिरियों ॿियों ॾींहुं हुयो ऐं अॼोकी जेका सुबुह हुई उहा कीअं गुज़री? पहिरें ॾींहं ते त असां पंहिंजो बकरो ज़बह कयो ऐं पंहिंजे घर में असां पंहिंजी ईद सेलिब्रेट कई, छो जो ॿाहिरि केॾा नाहे वञिणो। ऐं ॿियो ॾींहुं बि असां केॾा वियासीं ईअं पंहिंजे कज़न वारनि ॾे, त उहो बि असां जेको आहे मास्क पाए वियासीं ऐं सेकेंड डे बि असां ईअं गुज़ार। ऐं अॼु जेको थर्ड डे आहे इहो बि असां अॼु तव्हां सां ई गॾु आहियूं। 2 ॾींहं तव्हां सां गॾु हुआसीं ऐं टियों ॾींहुं बि तव्हां सां गॾु आहियूं ऐं जेको तमामु घणो हाणे इंजॉय। त अॼु भला आख़िरी ॾींहुं आहे त इन आख़िरी ॾींहं जी ख़ुशी में हिकिड़ो गीत झुंगारियो तव्हां कोई? मां तव्हांखे ॿुधायां थी त सुहिणा माण्हू प्यारा माण्हू, उमेद आहे तव्हां सभिनि खे पसंदि ईंदो। सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा खंड में लखन में सुहिणा माण्हू प्यारा माण्हू ॿिया बि हज़ार सिंधी माण्हू पधरा खंड में लखन में सुहिणा माण्हू। तमाम बेहतरीन ऐं तव्हां सां जे इंतिखाब बि साथ ॾिनो, ॾाढो मज़ो आयो। ऐं भला हाणे वधूं था मंज़ूर चांडे ॾांहुं। भला तव्हां ॿुधायो त नंढपिण में
घटि में घटि ऐं वधि में वधि ख़र्ची केतिरी जमा कई? असांजे ज़माने में बरकत हूंदी हुई, हिकिड़ो रुपयो मिलंदो हो त दिलि ख़ुशि थी वेंदी हुई। हाणे अॼु टियों ॾींहुं आहे, कल्ह ॿियों ॾींहुं हो, उन खां पहिरें ॾींहुं नंढड़ी नंढड़ी मूंखां जे ख़र्ची घुरी, उनखे मूं 50 ॾिनो, मूंखे मोटा ॾिनऊं, पापा न खपे 100 जो नोट। ऐं महांगाई जे दौर में, हिन दौर में ॿार 100 बि कोन था वठनि। असांजे दौर में रुपयो वॾी ॻाल्हि हूंदी हुई ऐं ॾाढी ख़ुशी थींदी। हींअर असां ख़र्ची ॾियूं पिया, हिन सां वठण मां न आहियूं, छो जो असां वॾा थियूं, ॿचिड़ा असां नंढड़ा आहिनि। घणा साल पहिरीं वठण छॾी ऐं ॾियण शुरू कई? घणा साल? हींअर मुंहिंजी एज जे हिसाब सां त नथो ॿुधाए सघां, छो जो मां त पंहिंजी उमिरि ॿुधाईंदुसि न, सही नथो लॻे। जो जीअं औरतूं उमिरि लिकाईंदियूं आहिनि न, हाणे असां बि लिकायूं था। मां नौजवान आहियां, पढ़ो किथे आहियां? पढ़ो आहियां मां, नौजवान आहियां मां। जी त इंतिखाब भला मां तव्हांखां पुछां, तव्हांखे यादि आहे त तव्हां वधि में वधि ख़र्ची कॾहिं ऐं केतिरी जमा कई? वधि में वधि ख़र्ची त असांखे पहिरियां मिलंदी, हाणे मिले पई। छो पहिरियां ॿार हुआसीं, हींअर बि अञा एज अञा वॾी न आहे थी, त अञा ख़र्ची मिले पई असांखे। ॾाढो सुठो। हलो भला वीर खां हाणे को गीत था ॿुधूं। वीर को गीत था असांखे ॿुधाईंदा? ॿुधाईंदासीं तव्हांखे मेला नसीबनि जा, वरी ईद जो अॼु आख़िरी ॾींहुं आहे। ओ मस मस त मिलायूं, हो अॼु सिकत सजण लायूं, हो वरी मेला नसीबनि जा, हो वरी मेला नसीबनि जा, हो वरी मेला नसीबनि जा, हो वरी मेला नसीबनि जा। मस मस त मिलिया आयूं, हो अॼु सिकत सजण लायूं, हो ये मेला नसीबनि जा, हो वरी मेला नसीबनि जा, हो ये मेला नसीबनि जा, मेला नसीबनि जा। अखियुनि जा इंतज़ार लहीरा, दिल जा दिल भर वार लहीरा, अखियुनि जा इंतज़ार लहीरा, दिल जा दिल भर वार लहीरा। मिलियूं जीअ में आहिनि जायूं, अॼु सिकत सजण लायूं, वरी मेला नसीबनि प्यारी सोनी सिंधड़ी वारा, ओ लाला लतीफ जी नगरी वारा, प्यारी सोनी सिंधड़ी वारा। अजरक टोपियूं पायूं, अॼु सिकत सजण लायूं, ओ ये मेला नसीबनि जा, ओ वरी मेला नसीबनि जा, ओ ये मेला नसीबनि जा, ओ वरी मेला नसीबनि जा। ओ अॼु सिकत सजण लायूं, गॾिजी भाकुर पायूं, ओ वरी मेला नसीबनि जा, ओ वरी मेला नसीबनि जा, ओ वरी मेला नसीबनि जा, ओ वरी मेला नसीबनि जा। वाह वीर, तमामु ज़बरदस्त। ही मेला नसीबनि जा ऐं ही अॼु ईद जो आख़िरी ॾींहुं आहे दोस्तो। हींअर त वक़्तु वेठो थिए हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन ब्रेक खां पोइ वापसि अची मंज़ूर चांडे सां बि ॻाल्हाईंदासीं, इंतिखाब सां, वीर सां, ऐं अधी राहत बि मूंसां गॾु आहे। असां सभई तव्हांखे अञा एंटरटेन करण जी कोशिशि कंदासीं, पर हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। हिन ब्रेक खां पोइ वापसि अचूं था ऐं जेके बि असांजा महिमान आहिनि उन्हनि सभिनि सां कचहरी बि कयूं। असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण वारा माण्हू, असीं प्यार करण
वेलकम बैक दोस्तों। एक दफ़ो ॿीहर पहली कार तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम चिल्ड्रन टाइम यानी ॿारनि जे टाइम ईद स्पेशल में। त दोस्तों अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं उमेदु आहे त तव्हांजो हींअर ताईं जेको बि ॾींहुं गुज़रियो आहे उहो सुठो गुज़रियो हूंदो ऐं अॻियां बि तव्हांजो ॾींहुं ॾाढो सुठो गुज़रंदो। ऐं हींअर त तव्हांजो शायदि सुठो गुज़रंदो हुजे छो जो असां तव्हां सां गॾु आहियूं टेलीविजन सेट्स ते। त हाणे भला वधूं था राहत मंज़ूर चांडे ॾा। त सर तव्हां भला को ॿोलियूं ॿुधायो असांजे ॿारनि खे जेके ॾिसनि वेठा असांखे। हा, ही ईद जेका आहे जी, जी। ईद उल अज़हा, जी जी इन ईद उल अज़हा नाले घणण सां ऐं चवण सां ई असांजे ज़हन में ईंदो आहे ॿकरे ॾे। जी हाणे ॿकरो नंढो ॿकरो बि हूंदो आहे, वॾो बि हूंदो, उन खां वरी पोढ़ो ॿकरो आहे। नंढो ॿकरो इहो नंढो ॿकरो आहे। उन खां पोइ थोरो वॾो थियो, जवान थियो, इहो थियो जवान, जंहिंजी क़ीमत 30,000 खां मथे हूंदी। हाणे वरी पोढ़ो, इहो ॿकरो, पर इन्हनि सां वरी ढगनि जा बि आवाज़ हूंदा आहिनि, पर हिकिड़ो आवाज़ ढगे जो, पर ढगे वठण खां पोइ इहो ख़्यालु कजो, राति में ॾिठो हिकिड़ो क्लिप मिरान टीवी ते, त ढगो जीअं थो भॼे मालिक उनजे पोयां, पर आख़िर ताईं ढगे हुनखे पकड़ न ॾिनो। एहतियात कजे, छो जो हिन ईद ते कुझु बि थी सघे थो ऐं एहतियात वॾी ॻाल्हि आहे। इहो ॿकरनि जो आवाज़ हो, पर ही ख़ुशी जो मौक़ो आहे न। हिन ख़ुशी जे मौक़े में जानवर बि पाण में प्यार कंदा आहिनि, इहो असां लाइ सबक़ु आहे। जॾहिं जानवर बि पाण में प्यार था कनि, असां पाण में छो विढ़ूं? हा बच्चा, छो विढ़ूं? ऐं ॿिली ऐं कुते जो प्यार, ॿिली कुते खे छा थी चए? गौर कजो, ॿिली छा थी चए ॿिली कुते खे? ऐं कुते खे ॿिली चए मां अचां? कुतो छा चएसि? वाह, तमामु सुठो। अच्छा भला राहत तव्हां ॿुधायो त तव्हांजी छा फीलिंग्स आहिनि अॼु हिन प्रोग्राम में शामिल थी? हिन ईद जे टिनि प्रोग्राम में तव्हां असां सां गॾु हुयो, त तव्हांजी छा फीलिंग्स हुयो? असांजे दोस्तनि सां कुझु शेयर करणु चाहींदो? जी असां तमामु घणो ख़ुशि आहियूं जी, ऐं मां तमामु घणो ख़ुशि आहियां। ऐं हीअ जेको आहे ईद जो टियों ॾींहुं आहे, असां तव्हां सभिनि सां गॾु आहियूं, त तमामु घणी ख़ुशी वारी असांजी फीलिंग आहे। अच्छा भला हिकिड़ो मुक़ाबिलो था करे वठूं तव्हांजो ऐं इंतिख़ाब जो। त हाणे बेतन जो हिकिड़ो मुक़ाबिलो कयूं था, छो जो तव्हां भई शाह अब्दुल लतीफ़ जे रिसाले खे पढ़ंदा आहियो, हुनखे यादि कयो अथव, त तव्हां ॿिन्हिनि जे विच में हिकिड़ो मुक़ाबिलो थी वञे। अधी राति तव्हां शुरू कयो, कोई हिकिड़ो बैत पढ़ो। हुन तारे हुन हंधि, हुन तारे हुन हंधि, हुत मुंहिंजा सुपरी, सॼण माखीअ मंद, कोड़ा थियनि न कॾहिं। वाह, हाणे जी। कनकट कापट कापड़ी, कनकट कापट कापड़ी, कनोटिया कन चीर, सदा वेर सामुआ आशिक उतर हीर, तासा ॾेई तन खे साड़ियाऊं शरीर, जे फना क्या फ़कीर, हलो तकिया पसूं तिन जा। हुन तारे हुन हेठि, हुन तारे हुन हेठि, हुत मुंहिंजा सुपरी, सॼण माखीअ मेठ, कोड़ा थियनि न कॾहिं। कनकट कापट कापड़ी, कनोटिया कन ढार, हलन हिंगला जॾे बाबू छॾे बार, जे कीन कबूलण हार, हलो तकिया पसूं तिन जा। वाह, हुन तारे हुन वटि, हुन तारे हुन वटि, हुत मुंहिंजा सुपरी, सॼण माखीअ मट, कोड़ा थियनि न कॾहिं। कनकट कापट कापड़ी, लांगोटिया लाल, लाहुती लतीफ़ चए मोया केहन माल, हेड़ा जिनी हाल, हलो तकिया पसूं तिन जा। हलो हलो कोरी, हलो हलो कोरी, नाज़ुक जिंजो नीह, ॻंढियुनि सारो ॾींहुं, छिनण मुर न सिखिया। कनकट कापट कापड़ी, कनोटिया कन ढार। वाह वाह, तमामु सुठो। तव्हां ॿिन्हिनि जो मुक़ाबिलो ॾाढो सुठो थियो ऐं मां बसि कई, तव्हां एॾा सुठा आहियो। तव्हां ॿिन्हिनि खे शाह अब्दुल लतीफ़ जा बैत यादि आहिनि। हलो भला वीर, तव्हां बि को असांखे गीत हींअर ॿुधाईंदा? बिल्कुलु जी। हो माणाए ते माणा सैयार जो, हो कुछ भी होवे साडा यार जो, हो माणाए ते माणा सैयार जो, हो कुछ भी होवे साडा यार जो,
क्यों डलेगा क्यों माएगा गिला कराम तिलक नार बिस्मिल्लाह कराम ओ बिस्मिल्लाह कराम ओ माणा ते माणा सही यार जे कुछ भी होवे साडा यार जे क्यों डलेगा क्यों माएगा गिला कराम में तिलक वारी ओ बिस्मिल्लाह कराम ओ बिस्मिल्लाह कराम चंगे होवन यार ते हर कोई सड़दा है ताइयों सारा शहर मेरे नाल लड़दा है चंगे होवन यार ते हर कोई सड़दा है ताइयों सारा शहर मेरे नाल लड़दा है वो सारे तो वड्डा फनकार जो वो कुछ भी होवे साडा यार ने सारे तो वड्डा फनकार जो वो कुछ भी होवे साडा यार ने क्यों डलेगा क्यों माएगा दिला कराओ मेरे लखवार बिस्मिल्लाह कराम बिस्मिल्लाह कराम कुछ भी होवे साडा प्यार जे माना ते माना सही यार जे कुछ भी होवे साडा यार जे क्यों डलेगा क्यों माएगा गिला कराम तेरा प्यार ओ बिस्मिल्लाह कराम ओ बिस्मिल्लाह कराम ओ बिस्मिल्लाह कराम तमाम ज़बरदस्त ऐं तव्हां जेके बि असांखे हींअर ताईं गीत ॿुधाया आहिनि मूंखे तमामु सुठा लॻा ऐं उमेद आहे त जेके ॾिसण वेठा उन्हनि खे बि सुठा लॻा हूंदा पर दोस्तो हींअर वक़्तु थियो आहे हिकिड़े शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो हिन ब्रेक खां पोइ वापसि था अचूं ऐं पंहिंजे हिन प्रोग्राम खे हितां खां ई कंटिन्यू कंदासीं वेलकम बैक दोस्तों एक दफ़ो ॿीहर भली कार तव्हांजे पंहिंजे प्रोग्राम चिल्ड्रन टाइम यानी ॿारनि जे टाइम ईद स्पेशल में दोस्तों अॼु ईद उल अज़हा जो टियों ॾींहुं आहे यानी आख़िरी ॾींहुं आहे अच्छा भला अधी राति तव्हां ॿुधायो त अॼोको जेको टियों ॾींहुं आहे इहे पहिरियों ॿियो टियों ॾींहुं इहो त सभई सेलिब्रेट थी आहे उन खां अलावा जेका नॉर्मल लाइफ गुज़रंदी आहे आम ॾींहं हूंदा आहिनि स्कूल वग़ैरह उन जो कोई रूटीन असांखे ॿुधायो त तव्हां छा छा कंदा आहियो उन ॾींहंनि में रूटीन में त हाणे स्कूल वरी जेको न्यू सेशन हाणे ईद खां पोइ शुरू थींदो पहिरीं त असांखे जेको पेपर असांजा थी विया आहिनि उन सां रिज़ल्ट मिलंदी उन खां पोइ असांजो न्यू सेशन शुरू थींदो वरी जेका नई पढ़ाई शुरू थींदी न्यू बुक्स ॿार वठंदा वरी ॿारनि जेको न्यू सेशन हूंदो नई क्लासुनि जो वरी उन में ॿार अञा वधीक महिनत कंदा ऐं न्यू सेशन जेको आहे मुंहिंजो बि स्टार्ट थींदो त अञा वधीक महिनत कंदासीं वरी न्यू पढ़ाई शुरू थींदी वाह तमामु सुठो मतिलबु तव्हांखे पढ़ाई में शौक़ु आहे फेवरेट सब्जेक्ट कहिड़ो आहे फेवरेट सब्जेक्ट त मूंखे सभु सब्जेक्ट वणंदा आहिनि कोई हिकिड़ो ख़ासि हूंदो आहे त जीअं कोई टीचर थी वियो हुनजो पढ़ाइण जो स्टाइल उनजो सब्जेक्ट कहिड़ो आहे मूंखे मैथमेटिक्स वणंदो आहे मैथमेटिक्स वणंदो आहे ॾाढी सुठी ॻाल्हि आहे पर घणनि माण्हुनि खे मैथमेटिक्स मुश्किल लॻंदो आहे पर अधी राहत खे अगरि आसान थो लॻे त सुठी ॻाल्हि आहे इहा हाणे भला हाणे वधूं था अंकल मंज़ूर ॾे भला तव्हां ॿुधायो त तव्हां जॾहिं नंढपण में पढ़ाई कंदा आहियो त तव्हांजो फेवरेट सब्जेक्ट कहिड़ो हुयो मुंहिंजो फेवरेट सब्जेक्ट जेको सोलो हूंदो कॉमेडी तव्हांजो फेवरेट सब्जेक्ट न हुयो न सोलो कहिड़ो पंहिंजी सिंधी ॿोली जी इन्हीअ खां मुंहिंजो प्यारु हूंदो हो जी इन हिसाब सां ऐं ॿियो त हे ईद ख़ुशी जो मौक़ो आहे जी माउ जो प्यारु सभिनी खे मिलियो आहे तव्हांखे मिलियो हूंदो अॼु खे मिलियो हुनखे ॿार ज़िद थो करे उनखे माउ कीअं थी परचाए कीअं थी रजाए उन खां पोइ ॿारु निंड पइजी वञे नंढो ॿार हुए थो मां ॻाल्हाएसीं न मुंहिंजा बचड़ा न मुंहिंजा चूना नालो नालो हाणे कहाणी ॿुधाए थी ॿार खे न मुंहिंजा बचा जा टेंबा वाटड़ी फिथो जा वट छबरड़ी जाई जा छबर घोड़ड़ा चरन जा घोड़ा लिडड़ियूं लाहिन जा लिडू कुंभरड़ा खणन
जा कुंभर थावड़ा ठाहिन जा थाव नंढड़ा ॿारड़ा भतड़ो खाइन जा भत कुतड़ा खाइन जा कुत्ता लैया पाड़ सुता कुत्ता लैया पाड़ सुता अने कहाणी जीअं पूरी थी ॿार जेको रोए पियो न उहो निंड पइजी वियो इहो माँ जो प्यार जी इहो मैसेज आहे त माँ पीउ जो एतिराम कयो उनजी इज़त कयो उनजी ख़िदमत कयो जी सभु कुझु तव्हांखे मिली जी जी अधी रात भला तव्हां मूंखे ॿुधायो त तव्हां छा ॿुधाईंदो हाणे हाणे मां तव्हांखे गीत ॿुधायां भिट जा भिटाई तव्हां सभिनि खे पसंदि ईंदो जी भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुझू तो पुजान भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुझू तो पुजान तुझू तो पुजायो मन जू मुरादू मुझू तो पुजायो दिल जू बेसू भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुझू तो पुजायो भिट जा भिटाइयो भिट ते वसई नूर मुझू तो पुजायो वाह दीरा तमाम जबरदस्त हाणे भला अदड़नि जे मुक़ाबले में अदड़े खे था घुरायूं भला वीर तव्हां कहिड़ो असांखे ॿुधाईंदो हाणे गीत असांजी सिंध जे लाइ हिकिड़ो सिंधी गानो जी। परवीन जो हिन जनम हुन जनम वाह तमाम हिन जन्म लाए वचन थो कयां हिन जन्म लाए वचन थो कयां माज ते भी हुजा आज ते भी हुजा हो सिंध तूं जो कियां हिन जन्म लाए वचन थो कयां हिन जन्म लाए वचन थो कयां माज ते भी हुजा आज ते भी हुजा हो सिंध तूं जो कियां हिन जन्म ओ जिए लगी जिए 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 सिंध ओ जिए लगी जिए 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 सिंध कीन को से लगे वाते के कने कीन को से लगे वाते के कने कीन को से लगे वाते के कने हो तुंगा दुश्मन दिसा हो तुंगा दुश्मन दिसा हो तन दिने जात पा हिन जन्म लाए वचन तो कयां
झोली जी झलक दे तुझ खाली न थे 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 बेतबायूं गजल रंग तिन जा जन्म हुन जन्म लाए वचन थो कया हिन जन्म हुन जन्म लाए वचन थो कया माज थे भी हुजा माज थे भी हुजा हो सिंध तुंहिंजो पिया जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म हिन जन्म हुन जन्म वाह वीर तमामु सुठो तव्हां असांखे ॾाढो सुठो गीत ॿुधायो हिन जनम हुन जनम दोस्तो मूंखे ॾाढो सुठो लॻो उमेद आहे त तव्हां बि ॾिठो तव्हांखे बि सुठो लॻो हूंदो हाणे राहत प्रोग्राम जो वक़्तु त ख़तमु वेठो थिए वेंदे वेंदे को मैसेज ॾींदा असांजे दोस्तनि खे मां इहो ई मैसेज ॾियणु चाहींदमि त हींअर कोविड पियो हले पंहिंजे घरनि में सेफ रहो ऐं पंहिंजी जेका ईद आहे उहा पंहिंजे घरनि में इंजॉय कयो पंहिंजी फैमिली सां गॾु ऐं जेको तव्हां ॿकरो ज़बह कयो था उहो पंहिंजे घर में करे पोइ पाड़े वारनि खे विरहायो ऐं पंहिंजे मिटनि माइटनि खे विरहायो वाह हाणे अंकल मंज़ूर चांडियो तव्हां को जेके ॿार ॾिसनि वेठा उन्हनि खे को पैगाम को मैसेज ॾियणु चाहींदा वेंदे वेंदे मैसेज पर मैसेज खां पहिरियां हे ख़ुशी जो मौक़ो आहे जी जी ठीकु आहे हाणे पहिरियां मां तव्हांखे कुझु थी वञे हाणे डंडे वारो पको पेडिस्टल फैन नओं पको कीअं थो हले 6 महीने खां पको कीअं थो हले साल खां पोइ पखे जी गारंटी ख़तमु पिया नओं पको पेडिस्टल फैन बटनाथ कमु इहो हो नओं पको 6 महीने खां पोइ पक में फाल्तू बटनाथ कमु साल खां पोइ पखे जी गारंटी ख़तमु बटनाथ कमु आख़िर में मैसेज इहो त जॾहिं उज़े थींदी आहे ईद जो पहिरियों ॾींहुं ॿियों ॾींहुं टियों ॾींहुं इहे ढेर लॻा पिया हूंदा आहिनि कचरनि जा हिटियुनि में हेॾां हेॾां असां रुगो छॾींदा आहियूं गवर्नमेंट ते अची साफ़ करे पर इहो पाण ते बि फर्ज़ु आहे त कचरो कंहिंजे घर जी दर्जे ॾाढो न छो लाहियूं अगरि पियो आहे त उनखे कंहिं पासे ते कयूं जी इहो मुंहिंजो मैसेज आहे वाह तमामु सुठो तव्हांजे पखे असांजे सेट जा सॼा फूकड़ा उॾारे हेरिया पर हुनजे बावजूदि वधूं था इंतिखाब ॾे इंतिखाब तव्हां वेंदे वेंदे कहिड़ो मैसेज ॾींदा दोस्तनि खे जी कल्ह ईद जो ॿियो ॾींहुं हो तॾहिं मुंहिंजो मैसेज हो त खायो पीओ ईद जे मज़ा कयो मतिलबु एंजॉय कयो पंहिंजी लाइफ खे अॼु ईद जो टियों ॾींहुं आहे अॼु बि मुंहिंजो मैसेज इहो आहे त ॿारो लाइफ आहे इंजॉयमेंट आहे ज़िंदगी जियो जीअं कयो जी तमामु सुठो वीर भला तव्हां वेंदे वेंदे जेके असांजा दोस्त ॾिसनि वेठा उन्हनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾियणु चाहींदा इहो ई सभिनीनि खे चवणु चाहींदुमि त ईद हर साल अचे थी माण्हू पंहिंजी फैमिली सां गॾु मल्हाए पर अहिड़े तरीक़े सां मल्हाए जीअं मतिलबु हर साल तरीक़े सां मल्हाए क्योंकि इहो कोविड जो दौरु हले पियो त कंहिं ते पाण ज़िंदगी जो भरोसो कोन्हे मतिलबु ॾिसजे डेथ रेशो ॾिसजे त कंहिं ते भरोसो न आहे त पाण अहिड़ी तरह सां मल्हायूं त जीअं पाण हर साल ईअं ख़ुशियूं गुज़ारींदा रहियूं ऐं बसि इहो ई आहे त ख़्यालु रखो पंहिंजो अच्छा भला वीर चिल्ड्रन टाइम ईद स्पेशल में अची तव्हांखे कीअं लॻो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां महिरान टीवी जो हिकु चकर पहिरीं बि आयासीं पर हिकु चकर वरी मौक़ो असांखे मिलियो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां ऐं उमेद आहे वरी घुराईंदा जी तव्हां बिल्कुलु सही चयो वीर त असांखे कोविड खां एहतियात बि करणु घुरिजे ऐं ॿियो दोस्तो जेका बि असांजा सॼा म्यूज़िशियन्स हुया जंहिंमें शाहिद रज़ा अची थो वञे कीबोर्ड ते असांजो कमर रज़ा अची वियो हुयो पैड ते ऐं अदनान छप्पन असांजो जेको तबले ते हुयो उन्हनि सभिनि जो बि यानी AR रज़ा ग्रुप जो असां थोराईता आहियूं त तव्हां असांखे टाइम ॾिनो ऐं हेॾो सुठो असांखे तव्हां सॼे प्रोग्राम में इंजॉयमेंट कराई 3 ॾींहं त दोस्तो हींअर त प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु वेठो थिए अधी राहत प्रोग्राम यानी ईद त अञा जारी रहंदी ईद जो 3 ॾींहं अञा जारी आहे दोस्तो पर असांजे प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु थी वियो आहे तव्हां सभिनि जी महिरबानी महिमान हुजनि असांजो ग्रुप हुजे तव्हां सभिनि जी ॾाढी महिरबानी हो तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो त दोस्तो मंसूर तव्हां वेंदे वेंदे तव्हां बि हिकिड़ो पैगाम ॾींदा वञो मां इहो ई पैगाम ॾींदमि त दोस्तो पंहिंजी पढ़ाई ते ध्यानु ॾियणो आहे छो जो जेको बि असांजो लॉस थियो आहे पोएं ॾींहंनि में त जीअं असांजा एग्ज़ाम्स हिन थिया
पर घणनि ॿारनि खे असां इहो ॾिसण में आयो त चीटिंग ॾाढी हले पई। त दोस्तो हाणे फेल थियणो आहे पास थियणो आहे उहो त तव्हांखे पंहिंजी महिनत सां थियणु घुरिजे, छो जो अगरि तव्हां चीटिंग सां पास थींदो त तव्हांखे त ख़बर हूंदो अगरि तव्हांजी सुठी ग्रेड अची थी वञे, सुठी पोज़ीशन अची वञे, उहो बि तव्हांखे ख़बर हूंदो त चीटिंग सां पास थियो आहियां मां। पर अगरि पंहिंजी महिनत सां कंदो त वधीक हिकिड़ी ख़ुशी थींदी आहे त मां पंहिंजी महिनत सां पोज़ीशन खई आहे या सुठा ग्रेड्स खया आहिनि। बसि मुंहिंजो इहो ई पैगाम आहे त हर शइ जेका बि कयो ईमानदारी सां कयो। ऐं दोस्तो फ़िलहालु प्रोग्राम जो वक़्तु ख़तमु वेठो थिए, ईंदड़ अगरि ज़िंदगी रही त कॾहिं न कॾहिं कंहिं न कंहिं मोड़ ते वरी मुलाक़ात थींदी तव्हां सभिनि सां। तेसिताईं मूंखे मुंहिंजी सॼी टीम खे असांजे महिमाननि खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।